असांजा ॿार आहिनि असांजे आईंदे जा अबा ऐं इन्हनि जे कुलनि ते जवाबदारी आहे सिंधी ॿोलीअ जे सलामतीअ जी। असांजा ॿार जिन जे लाइ असां ही ठाहियो आहे ख़ासि एपिसोड। ॾिसो केतिरा न सुहिणा सबाझा मिठड़ा था लॻनि। ही असांजा नंढड़ा नंढड़ा शहज़ादा जॾहिं हू ॻाइनि था ॿुधाइनि था नंढा नंढा बैत आखाणियूं ऐं कनि था रांदियूं। अचो त गॾिजी माणियो लुत्फ़ हिन प्रोग्राम जो सिंधी गुलड़ा। असांजे नंढड़नि ॿारनि जो ही प्रोग्राम पेश आहे सिंधी संगत तरफ़ां। बितते झिरकी चितते झिरकी बितते झिरकी चितते झिरकी कर की ठाए सुख की चाहे सुस्त न आए आना लाए बितते झिरकी चितते झिरकी बितते झिरकी। अन्न थी मेरे खंभ पखेरे उड़े मथे ती उड़े मथे ती। अन्न थी मेरे खंभ पखेरे उड़े मथे ती उड़े मथे ती। चुंबती खोले बोले बोले चुंबती खोले बोले बोले लाट लवेती रात चवेती बितते झिरकी चितते झिरकी बितते झिरकी। कखपन आने ए अन आने कखपन आने ए अन आने बच्चे रन खेडे पुट रन खेडे बच्चे रन खेडे पुट रन खेडे। वांधी ना है पोरियो चाहे वांधी ना है पोरियो चाहे प्यारी झिरकी न्यारी झिरकी बितते झिरकी चितते झिरकी बितते झिरकी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। जॾहिं मींह करे वसकारा छुटन छटीअ माथा ने सारा करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। बांदरमल जी छठी पुराणी छठी पुराणी। जॾहिं थिए तो उसका व्याकुल चवे छठीअ खे बांदरमल खुल। जॾहिं थिए तो उसका व्याकुल चवे छठीअ खे बांदरमल खुल। थिए उन्हारे में भी साड़ी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। हाँ कुल्हे रखी बंदूक बड़ाए पुछंदो आहे को त ॿुधाए। कुल्हे रखी बंदूक बड़ाए पुछंदो आहे को त ॿुधाए। पेके वेठा घर जी राणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। जॾहिं मींह करे वसकारा छुटन छटीअ माथा ने सारा करे पुसाए पाणी पाणी। बांदरमल जी छठी पुराणी चैन हदलती आहे काणी। बांदरमल जी छठी पुराणी छठी पुराणी। ट्रांसपोर्टेशन वाहन वाहन कार कार ट्रक ट्रक साइकिल साइकिल मोटरसाइकिल मोटरसाइकिल ट्रेन ट्रेन रिक्शा रिक्शा बेड़ी बेड़ी माना बोट हवाई जहाज
हवाई जहाज माना एयरप्लेन, रॉकेट, रॉकेट। हर कंहिं ॿोलीअ जी सुगंध उन जी लिपि में आहे। असांजी बि जेका लिपि आहे तमामु सुगंध भरी आहे। केतिरा माण्हू आहिनि सॼे हिंदुस्तान में जेके ग चई सघनि, ॿ चई सघनि, ॾ चई सघनि। इहा आहे असांजी लिपि जेका असांखे एतिरे क़दुरु प्रोफेशन थी करे। अॼु तामिल ॿोली ॾिसबी त तामिल खे पंहिंजी लिपि आहे, गुजराती ॾिसबी उनखे पंहिंजी लिपि आहे, कन्नाडा ॿोली ॾिसबी उनखे पंहिंजी लिपि आहे, मलयाली ॿोली ॾिसबी उनखे लिपि आहे। उन्हनि जे मथां सरकार जो को बि ज़ोर पण कोन आहे त देवनागरी अडॉप्ट करियो। असांजे लीडरनि अलाए छो असांजे पुठियां पई असांखे पंहिंजी लिपि चेंज करण लाइ मजबूर पे कयो आहे। ऐं उन मां छा वठींदासीं? असांजी ॿोलीअ जो क़दुरु ई हलियो वेंदो, ॿोलीअ जी सुगंध हली वेंदी, ॿोलीअ जी अहमियत हली वेंदी। ऐं काफ़ी साल निबिड़ी विया आहिनि, अॼु 17 साल इन ॻाल्हि खे थी विया आहिनि। किन अडॉप्ट कई आहे, के रोमन पिया कनि, के देवनागरी पिया कनि, ऐं के आहिनि जेके अञा पंहिंजी ॿोली में हलनि पिया। अचो त कोशिशि करियूं त जिते जेका असांजी असलियत आहे सा असलियत क़ाइमु रखूं। को बि ॿार 5, 6, 7 साले जी उमिरि ताईं केतिरियूं लिपियूं पढ़ी सघे थो, लिखी सघे थो, 8, 9 लिपियूं बि करे सघे थो। असीं ख़ुदि उन माहौल मां लंघिया आहियूं। मूंखे 5 लिपियूं पाण ई ईंदियूं आहिनि, त असां छो अंडर एस्टिमेट करियूं अॼोकी नंढी टही खे त भई उन्हनि खे लिपि सिखण में का तकलीफ़ थींदी। अचो त असलियत क़ाइमु रखण लाइ वरी कोशिशि करियूं ऐं हरू भरू दिलि लाइ विहण जी ज़रूरत कोन्हे। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो चांदनी मोटियानी आहे। अॼु मां तव्हां सभिनी खे हिकु आखाणी थी ॿुधायां जंहिंजो नालो आहे सेकार जो फल। हिकु नदीअ जे किनारे हिकु पिपड़ जो वण हो। हुन वण ते हिकु कबूतर वेठो हो। वण जे हेठां नदीअ जे किनारे हिकु माकोड़ी पे हूंदी। ओचितो छोली अचण सबबि उहा माकोड़ी पाणीअ में गीलजी वई ऐं घोटा पे खाधई। कबूतर हुनखे बुॾंदो ॾिसी झटपटी पटे नदीअ में फिटो कयो। माकोड़ी पंहिंजे अॻियां पन तरंदो ॾिठई, उहा टुपड़े करे हुन पन ते वेठी। हू पन तरंदो अची किनारे लॻो। हिन रीत माकोड़ी पंहिंजा प्राण बचाया। मन ई मन कबूतर जा लख थोड़ा मञण लॻी। हिकिड़ी माकोड़ी छा ॾिठो त हिकु माड़ी कबूतर खे पंहिंजो तीर जो निशानो पियो बणाए। माकोड़ी माड़ी ते चक पातो। माड़ी जो तीर घुसी वियो ऐं कबूतर मरता उॾामी वियो। हिन रीत औखियो में सेकार करे हिननि हिक ॿिए जी जान बचाई। नसीहत आहे असांखे बि हिक ॿिए सां सेकार करणु खपिजे। जय झूलेलाल। सेकंड हिकु मिंट बणाइनि, मिंट 60 मिली कलाक ठाहिनि। 60 सेकंड हिकु मिंट बणाइनि, मिंट 60 मिली कलाक ठाहिनि। कलाक 24 ॾींहं ऐं राति हीअ वाई घड़ियाली बात। कलाक 24 ॾींहं ऐं राति हीअ वाई घड़ियाली बात। हीअ वाई घड़ियाली बात। 365 हिकु साल। टन 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 बोली घड़ियाल। 365 हिकु साल। टन 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 बोली घड़ियाल। टन 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 बोली घड़ियाल। टन 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 बोली घड़ियाल। भुलजी भी तुवे हुन वांदो, धन दौलत था वक्त महांगो। भुलजी भी तुवे हुन वांदो, धन दौलत था वक्त महांगो। धन दौलत था वक्त महांगो। आहे कीमती हर हिकु पल, इल्म सिखी कर उम्र सफल। आहे कीमती हर हिकु पल, इल्म सिखी कर उम्र सफल। इल्म बिना जीवन जंजाल। टन 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 बोली घड़ियाल।
वक्त जो कदर सुञाण, वक्त वॾे भुल वारो ॼाण, रहो इन रीत सदा खुशहाल, टन 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 बोले घड़ियाल, रहो इन रीत सदा खुशहाल, टन 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 बोले घड़ियाल, टन 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 बोले घड़ियाल, टन 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 बोले घड़ियाल। छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे सिंधी साहित्य जो खज़ानो ॾियूं त था, पर उन जी चाबी त ॾियूं ई नथा। उन जी चाबी आहे सिंधी लिपि, सिंधीअ में पढ़णु। जे ॿारनि खे नंढपण खां ई सिंधीअ में पढ़णु लिखणु कान सेखारींदासीं त वॾे हूंदे हू कीअं इन साहित्य जो लाभ वठंदा। सिंधी संगत जी इहा ई कोशिशि आहे त सिंधी ॿारनि खे नंढपण खां वठी सिंधी सेखारी वञे। इन लाइ जेके स्कूल सिंधी हलाइनि था यानी सिंधी मैनेजमेंट जा आहिनि, उन्हनि खे ख़ासि वेनिती आहे त पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे स्टूडेंट्स खे नंढपण में नर्सरी में यानी बाल मंदर में सेखारी सिंधी। उन्हनि खे ॾेखारी सिंधी बैत, सिंधी बैतनि जा वीडियोज़ नर्सरी में, ऐं उन खां पोइ ॾेखारी सिंधीअ में आखाणियूं, पंचतंत्र जूं एनिमेटेड स्टोरीज़, ऐं अॻिते हली ॾेखारीनि उन्हनि खे अलफ़ बे लर्न सिंधी CD-ROM जे वेबसाइट तां। ईअं करण सां असीं पंहिंजे ॿारनि खे नंढपण खां ई सिंधीअ में लिखणु पढ़णु सेखारींदासीं। ईंदड़ 10 सालनि में हिकु नई पीढ़ी तयारु थी वेंदी जंहिंखे सिंधीअ में लिखणु पढ़णु ऐं ॻाल्हाइण बि अची वेंदो। हर सिंधीअ खे सिखणी आहे सिंधी लिपि। सिंधीअ में तव्हीं चाहियो त घणो ई कुझु करे सघो था। असांजी मोबाइल ते ऐप आहे लर्न सिंधी, अॼु ई डाउनलोड करियो, फ्री ऐप, ऐं सिखो सिंधी। सिंधी ॿोली आहे असांजी सुञाणप, ज़िंदा सकोम रहंदी जंहिंजी ज़ुबान ज़िंदा। मुंहिंजो नालो पलाक्षी उदवाने आहे। मुंहिंजी पोयम हिकिड़ी हुई बानी, हिकिड़ी हुई बानी, हिकिड़ी हुई बानी, जानांग जी हुई नानी, जानांग जी हुई नानी, साॾे जी हुई ॾाॾी, साॾे जी हुई ॾाॾी, साकुते जी हुई काकी, साकुते जी हुई काकी, ऐं चीते जी हुई चाची, ऐं चीते जी हुई चाची, साभौरे जी हुई भेण, साभौरे जी हुई भेण, ऐं साहे जी हुई सेण, ऐं साहे जी हुई सेण, सापो पट जी हुई फुफी, सापो पट जी हुई फुफी, ऐं मां कोड़े जी मासी, ऐं मां कोड़े जी मासी, सा हुई सीरण जी ससु, सा हुई सीरण जी ससु, जधलेन के जो बस, जधलेन के जो बस, हिक रानी हुई सियाण, हिक रानी हुई सियाण, जंहिंजी हुई इहा बाण, जंहिंजी हुई इहा बानी, अहिड़ी हुई इहा बानी, अहिड़ी हुई इहा बानी। धन्यवाद। जय झूलेलाल। अंधरी कीली ऐं कबूतर छा हिक ॿिए जा दोस्त थी सघंदा? हिक कीली नदीअ जे किनारे ते रहंदी हुई। हिक ॾींहुं ओचितो कीली नदीअ में किरी पई ऐं ॿुॾी थिए जो वठी रड़ियूं कयईं, बचायो 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 बचायो, मदद करो मदद करो, महिरबानी करे मूंखे बचायो। भरसाई हिक वण ते हिकु कबूतर वेठो हो। कीलीअ जूं रड़ियूं ॿुधी
उनखे दया अची वई। कबूतर वण मां हिकु पन पटे कीलीअ तरफ़ उछलायो। पन उॾामंदो अची ॿुॾंदड़ कीलीअ जे अॻियां पियो। कीली पन मथां चढ़ी लुॾंदी लमंदी अची किनारे ते पहुती। कीलीअ कबूतर खे चयो, मेहरबानी, तो मुंहिंजी जान बचाई, न त मां मरी वञा हा। कुझु ॾींहंनि खां पोइ उते हिकु शिकारी आयो ऐं कबूतर खे वण ते वेठल ॾिठाई। तीर कमान ते कशे कबूतर खे निशानो बणायई। कीलीअ इहो सभु ॾिसी वरितो। चयईं, कबूतर खे हिन शिकारीअ जे बारे में ख़बर ई कान्हे। कबूतर खे बचाइण लाइ जल्दी कुझु करणु घुर्जे। इहो सोचे कीलीअ शिकारीअ खे टंग में चक पातो ऐं कीलीअ जे चक पाइण करे शिकारीअ खां रड़ निकिरी वई। हे भगवान! ऐं इन करे शिकारी कबूतर खे निशानो न बणाए सघियो। कबूतर शिकारीअ जी रड़ ॿुधी ऐं उन तरफ़ निहारियो। शिकारीअ खे ॾिसी तुरत उन वण तां उॾामी वियो। कबूतर कीलीअ खे चयो, तो मुंहिंजी जान बचाई, वॾी महिरबानी। अॼु तंहिंजे करे ई मां जीअरो आहियां। अरे मुंहिंजा सुठा दोस्त, तुंहिंजा बि शुक्राना। यादि कोन अथई, तो बि हिकु ॾींहुं मुंहिंजी जान बचाई हुई। अॼु तोखे बचाइण जो मुंहिंजो वारो हो। सियाणनि सच चयो आहे त भलाईअ जो बदिलो भलाई थींदो आहे। अचो त सिंधी सिखूं। हेल ताईं तव्हीं सिखिया आहियो अलफ अंब, बे बदक, बे बकरी, ते पन, बे भोलड़ो, ते तारो, थे थेलो, ते टोपलो, थे ठूठ, से सवाब, जीम जत, ये जिभ, झे झिरकी, नी सुन्य, चे चरखो, छे छत्ती, हाय हजाम, हाय खचर, दे दर, ढाल धोबी, दे डेडर, दे देल, ढे ढगो, ज़ाल ज़रो, रे रेल, वडीड़े मारी, जे जंजीर, सीन स्लेट, शीन शीशी, साद संदूक, ज़ात ज़ईफ, तुई तोतो, ज़ुई ज़ालिम, ऐन ऐनक, गैन गालिचो, फे फानुसो, फे फणी, वॾो काफ कलम, काफ कुतो। ऐं हाणे सिखंदासीं खे खट, ख सां खट ऐं ख सां खटो, ख सां खल, as catch in sick, ग सां गदह, ग सां गरम, ग सां
गजर। इन जो उचार थींदो SG इन गन। गे गिची, ग सां गिची ऐं ग सां गिल, गिल माना चीक। ग सां गणती, गणती सभई कंदा आहिनि। घ सां घोड़ो। घ सां घर ऐं घ सां घणो। हाणे आहिनि ङ सां सिंह। ही हिकिड़ो असांजो ख़ासि उचार आहे, सिंह। ङ सां मंगणो, ङ सां चङो। लाम लकुण, ल सां लकुण। ल सां लफ़्ज़ या ल सां लसो। SL इन लाइन। इहो आहे उचार असांजो। हाणे ही सबक़ु थियो पूरो। डाउनलोड करियो असांजी मोबाइल ऐप लर्न सिंधी पंहिंजे मोबाइल ते। डाउनलोड करियो लर्न सिंधी CD-ROM ऐं सिखो घर में कंप्यूटर ते सिंधी। मेवनि जा नाला सिंधीअ में। मेवा या फल, सूफ़, सूफ़, एप्पल। केलो, केलो, बनाना। डाख, डाख, ग्रेप्स। अंब, अंब, मैंगो। संतरो या नारंगी, संतरो या नारंगी, ऑरेंज। नारेल, नारेल, कोकोनट। छाही, छाही, वाटरमेलन। डाढ़ू, डाढ़ू, पोमोग्रेनेट। नाको, नाको, पेर। अॼु सिखियासीं मेवनि जा नाला सिंधीअ में। सिंधी संगत जी पेशकश ॿारनि लाइ इहो आहिनि पंचतंत्र जूं आखाणियूं, बैत ऐं रांदियूं। हिते पंचतंत्र जूं आखाणियूं जे टाइटल ते क्लिक कंदा त साॼे पासे खां तव्हां ॾिसंदा 4 आखाणियूं, एनिमेटेड स्टोरीज़ ख़ासि ॿारनि लाइ। हिते क्लिक कंदा त उन मां मिलंदियूं नर्सरी राइम्स यानी बाल गीत। ॿिनि बांदरनि जे विच में क्लिक करण सां तव्हीं ॾिसंदा तस्वीरूं। ॿिनि तस्वीरुनि जे विच में तफ़ावत ॿुधायो। वॾे दुहिल ते क्लिक करण सां तव्हीं ॾिसंदा रांदियूं। अचो त ॾिसूं आखाणी। ॿधीअ में बल आहे, यूनिटी इज स्ट्रेंथ। हीअ मशहूरु आखाणी तव्हां सभिनी जी ॿुधल हूंदी। ॾिसण जो मज़ो ई ॿियो आहे। हिन में पखियुनि जो हिकु झुंड खाधे जी ॻोल्हा में आकाश में घुमंदे हेठि चांवरनि जा दाणा ॾिसी लही अची खाइण लॻो त संदन पेर हेठि विछायल जार में फासी पिया। पोइ त अटकल सां कुए जे मदद सां हुननि पाण खे आज़ाद करायो। आखाणी खां पोइ आहिनि के सुवाल जवाब। शिकारीअ ज़मीन ते कहिड़ा दाणा पखेड़िया हुआ? चांवरनि जा। सही जवाब ॿुधाइणो आहे। हर आखाणी खां पोइ 3 सुवाल कया वेंदा। मेन स्क्रीन ते बेदे ते क्लिक करे ॾिसंदासीं बाल गीत। तव्हां त ॿुधो आहे सिंधीअ जो मशहूरु बैत, जो खीर पीए सो वीर थिए। अहिड़े नमूने में ॿियूं बि नर्सरी राइम्स यानी बैत आहिनि। ॿारनि खे वरी वरी हलाए ॿुधायो जीअं ॿुधण सां यादि थी वञनि। वरी मेन स्क्रीन ते क्लिक कंदासीं त स्पॉट द डिफरेंस वारे स्क्रीन ते ॿारनि खे तफ़ावत ॿुधाइणा आहिनि ॿिनि तस्वीरुनि में। हिननि ॿिनि तस्वीरुनि में ॾिसो, हिक भित में सिरूं आहिनि त ॿिए में कान्हनि। अहिड़ी रीति तफ़ावत ॻोल्हियो। हाणे हलंदासीं रांदियुनि जे सेक्शन में। अचो त रांदि करियूं रंगनि ठाहिण जी। कलर फॉर्मेशन। मच्छीअ जे रंग जहिड़ो रंग सुञाणे उन ते क्लिक कबो त उहो आहे नारंगी। पीलो ऐं ॻाढ़ो रंग गॾिबो त नारंगी यानी ऑरेंज ठहंदो। हिते ॾिनल अबाउट अस में
असां बाबति ॼाण हासिल कंदा। हिन पत्थर ते वेठल बांदर ते क्लिक कंदा त तव्हांखे मिलंदी मदद यानी हेल्प। ही पंचतंत्र जूं एनिमेटेड आखाणियूं ठाहियल आहिनि ॿारनि लाइ। उहे ॾिसनि ॿुधनि ऐं ॿियनि खे यादि करे ॿुधाइनि त हर को ख़ुशि थींदो। त पोइ ॿारनि खे यादि करायो ऐं आखाणियूं ॿुधायो। जय झूलेलाल। त अॼु जो ही प्रोग्राम हिते ई थियो पूरो। असांखे रहंदो इंतज़ार तव्हांजी रायनि जो। त पोइ देर न करियो, लिखो, ॿुधायो असांखे अॼु ई पंहिंजा वीचार त तव्हांखे ही प्रोग्राम कीअं लॻो। असांजा ॿिया बि वीडियोस ते ॾिसंदा रहो असांजे YouTube चैनल ते। जय झूलेलाल।